पूजा करे ऐं बलवान थियणु घुरे सो राजा इंद्र जी ऐं जो पूजा चङी थियण जी इच्छा रखे सो दक्ष प्रजापतिअ जी ऐं धन जी इच्छा रखे सो देवीअ जी ऐं जो पंहिंजे रूप जो तेज वधाइणु घुरे सो अग्निअ जी ऐं जो अनाज ऐं हाथी घोड़ा आदि जी इच्छा रखे सो अठनि वासुदेवताउनि जी ऐं जो पंहिंजे बदन में शक्ति वधीक थियण जी ख़्वाहिश करे सो रुद्रगण जी ऐं जेको सोभ्या शादह थियणु घुरे सो गंधर्वनि जी ऐं जो रूपवती स्त्री चाहे सो उर्वशी अप्सरा जी ऐं जो जीव जस मिलण जी इच्छा रखे सो भगवान जी ऐं जो विद्या घुरे सो महादेव जी ऐं जो पंहिंजे कुटुंब जो वाधारो घुरे सो पितरनि जी ऐं जंहिंखे राजगदीअ जी ख़्वाहिश हुजे सो मनुअ जी ऐं श्री नारायण भगवान जेको शोभ्या जादह थियणु घुरे सो गंधर्वनि जी ऐं जो रूपवंती स्त्री चाहे सो उर्वशी अप्सरा जी ऐं जो जीव जस मिलण जी इच्छा रखे सो भगवान जी ऐं जो विद्या घुरे सो महादेव जी ऐं जो पंहिंजे कुटुंब जो वाधारो घुरे सो पितरनि जी ऐं जंहिंखे राजगद्दी जी ख़्वाहिश हुजे सो मनुअ जी ऐं जो दुश्मन खे नाश करणु घुरे सो नरक राक्षस जी ऐं जो बदन में बिरज वधाइण जी इच्छा रखे सो चंद्रमा जी ऐं जो उमिरि जो वाधारो घुरे सो अश्विनी कुमार जी जा स्त्री सुंदर पति जी चाहना करे सा पार्वती जी पर कंहिंखे कंहिं ॻाल्हि जी घुर्ज न हुजे सो श्री नारायण जी जंहिंजो वृतांत मथे थी चुको आहे भगवान की हे राजन जे जीव पंहिंजे परलोक सुधारण वास्ते परमेश्वर खे यादि नथा कनि उन्हनि खे कुते ऐं गधे वांगुरु सम्झणु घुरिजे जीअं सूअर गिलाजत खाईंदो आहे तीअं शराब पीअण वारे जीव खे सम्झणु घुरिजे जंहिं मनुष्य जो जामो पाए पंहिंजनि कननि सां परमेश्वर जी कथा न ॿुधी आहे पर निंद्या में मन लॻायो आहे उन जा कन विष्णु ऐं नांगनि जे गिरनि बराबरि आहिनि जंहिं ज़बान सां परमेश्वर जो नालो न जपियो आहे उनजी ज़बान ॾेढर समान सम्झ ऐं जंहिंजो सिर देव स्थान या साधु ब्राह्मण जे अॻियां न निमियो आहे तंहिंजो सिर ॿोझे समान सम्झ ऐं जंहिं दौलत पाए दान न कयो आहे ऐं हथनि सां श्री नारायण जी पूजा ऐं साधु ब्राह्मण जी सेवा न कई आहे उहे हथ काठ जे ॾोरीअ समान आहिनि ऐं जो पेरनि सां पंधु करे तीर्थ यात्रा ऐं देवताउनि जे मंदर ऐं साधु ब्राह्मण जे दर्शन लाइ न वियो आहे तंहिंजा पेर दरख़्त जे टारियूं समान आहिनि ऐं जंहिं अखियुनि सां ज़ाहिर या ध्यान में परमेश्वर जो दर्शन न कयो आहे उनजे अखियुनि खे मोर जे खंभनि जहिड़ो ॼाण ऐं जो मनुष्य प्रेम सां परमेश्वर जी तुलसी पितरनि ऐं पुष्पनि सां पूजा न करे थो सो धन्य करे थो जो मनुष्य प्रेम सां परमेश्वर जी तुलसी पितरनि ऐं पुष्पनि सां पूजा करे थो सो धन्य आहे ऐं जंहिं साधुनि ब्राह्मणनि जे चरणनि जी धूड़ पंहिंजे सिर ते श्रद्धा ऐं प्रेम सां न चाढ़ी आहे सो मुर्दे जे जोत समान आहे ऐं जंहिंजी दिलि परमेश्वर जे कथा ऐं कीर्तन ॿुधंदे बि न पघिरी आहे उनजो हृदय पत्थर समान ॼाण बोल रामचंद्र की नारायण भगवान की। अध्याय चौथों
राजा